सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। दुनिया जे कुंड कुर्श में जिते जिते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो शऊरी सॾु समावतुनि ताईं पहुचे थो, उन्हनि सभिनी खे साहिब ख़ान जो हुब प्रीत मंझां सिक भरियो सलाम। सोचिजो ज़रूरु प्रोग्राम जी अॼु जी क़िस्त जे पहिरें भाङे में अव्हां जी समाअतुनि लाइ प्रोफेसर डॉक्टर परवेज़ इक़बाल जे कालम उस्तादनि जो आलमी ॾींहुं ऐं यूनिसिको जो स्लोगन जो इंतख़ाब कयो वियो आहे। ॿियो भाङो ॼाण जो आहे, जंहिंमें अॼु असां मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोयो जे मुरतिब थियल किताब असांजी ॿोली असांजी तालीम जे मुताले जी शुरूआत कंदासीं ऐं तज़किरो कंदासीं असांजी सिंधी ज़बान जो। प्रोग्राम जे टिएं ऐं आख़िरी भाङे में माणक किंगराणी जी मुख़्तसिर कहाणी कूंज काॾे वई खे चूंडियो वियो आहे। प्रोग्राम जो आगाज़ प्रोफेसर डॉक्टर परवेज़ इक़बाल जे कालम उस्तादनि जो आलमी ॾींहुं ऐं यूनिसिको जो स्लोगन सां कजे थो। प्रोफेसर डॉक्टर परवेज़ इक़बाल पंहिंजे कालम उस्तादनि जो आलमी ॾींहुं ऐं यूनिसिको जो स्लोगन में लिखे थो त सॼी दुनिया में 1994 खां हर साल 5 अक्टूबर ते उस्तादनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो, जेको सलाम टीचर डे बि आहे। हिन साल 2017 में यूनिसिको तरफ़ां 5 अक्टूबर ते जेको स्लोगन ॾिनो वियो आहे उहो ही आहे त तदरीसी आज़ादी उस्तादनि खे बाअख्तियार बनाइण। फ्रीडम इन टीचिंग एम्पावरिंग टीचर्स। तदरीस जो पेशो आला ऐं इज़त वारो पेशो आहे। उन लाइ क़ाबिल ऐं ज़हीन फ़र्दनि जी ज़रूरत हूंदी आहे। हिन में क़ुर्बानी, ख़िदमत जो जज़्बो तमामु घणो हुअणु खपे। उस्ताद ई अहिड़ी शख़्सियत आहे जेको पाण बि मालूमात सां गॾु सीरत ऐं किरदार ऐं अख़लाक़ जो नमूनो हूंदो आहे ऐं शागिर्द बि पंहिंजे उस्ताद जे नक्शे क़दम ते हलंदे हिकु मिसाली समाज जी तामीर में अहम किरदारु अदा कंदो आहे।
हिकु मग़रिबी मुफ़क़िर ऐं तालीमी माहिर जो चवणु आहे त जेका क़ौम पंहिंजे तजुर्बेकार उस्तादनि जी इज़त न कंदी आहे उन जो ज़वाल यकीनी आहे। जेको समाज उस्तादनि खे इज़त ऐं एतिराम सां गॾु उन्हनि जी ज़रूरतुनि जो ख़्यालु रखे थो उहो समाज तेज़ीअ सां तरक़ीअ जी मंज़िल तरफ़ वधंदो आहे। यूनेस्को मुताबिक़ उस्तादनि खे बाअख़्तियार बनायो वञे त जीअं तालीम जे मक़सदनि खे हासिलु करण लाइ उहे पंहिंजो मिसाली किरदारु अदा कनि। उस्तादनि खे मालूमात सां गॾु जदीद महारतुनि जी सिख्या ॾिनी वञे छो त 21वीं सदीअ में हालतूं तेज़ीअ सां बदिलजी रहियूं आहिनि। हीउ दौरु साइंस टेक्नोलॉजी ऐं इल्म जे फैलाउ जो दौरु आहे। नयूं नयूं महारतूं स्किल्स साम्हूं अची रहियूं आहिनि। हाणे उस्ताद जे लाइ रुॻो पंहिंजे मज़मून में महारत हासिलु करणु काफ़ी न आहे बल्कि जदीद तदरीसी महारतुनि जी ॼाण बि इंतिहाई ज़रूरी आहे। उस्ताद क़ाबिल बाकिरदार बाअख़लाक़ हूंदा त उन जो अक्स शागिर्दनि में बि नज़र ईंदो। सिफ़ारिश खां पासो करे मेरिट इंसाफ़ ऐं सचाईअ जे ज़रिए तदरीसी आज़ादीअ ज़रिए असीं ईंदड़ चैलेंजनि खे मुंहुं ॾेई सघूं था। प्रोफेसर परवेज़ वधीक पंहिंजे कालम में लिखे थो त उस्तादनि जे आलमी ॾींहं जी तक़ाज़ा आहे त सुठे ऐं महिनती उस्तादनि खे मञता ॾिनी वञे। अॼोके ॾींहं ते उहो ज़रूरी आहे त असां पंहिंजनि उस्तादनि जी ख़िदमतुनि ऐं कमनि खे यादि करियूं, उस्तादनि खे सलाम पेश करियूं। उस्तादनि खे रिवायती किरदार खां हटी हिकु रहबर ऐं रहनुमा जो किरदारु अदा करणो आहे। हिकु रोल मॉडल, हिकु दोस्त तौरु कमु करणो आहे। इंतिज़ामी ऐं तदरीसी कमनि में बहितरी आणण जी ज़रूरत आहे। उस्ताद ऐं शागिर्द जे रिश्ते खे मज़बूत करणो आहे। असां वटि अलामा आया काज़ी शमसुल उलमा दाऊद पोटो, डॉक्टर नबी बख्श खान बलोच, मज़हर हक सिद्दीकी, निसार अहमद सिद्दीकी जहिड़ा रोल मॉडल मौजूदु आहिनि। असांखे पंहिंजनि ज़िम्मेवारियुनि खे महसूसु कंदे पंहिंजे तालीमी निज़ाम खे बहितर बणाइणो पवंदो। तालीमी तहक़ीक़ी ऐं तामीरी कमनि में पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। उस्तादनि खे मर्तबे जे लिहाज़ खां वधि में वधि सहूलियतूं ॾियणियूं पवंदियूं। उन जी मुआइशी मसइलनि खे हल करणो पवंदो। पाकिस्तान जे ॿियनि सूबनि वांगुरु सिंध हुकूमत उस्तादनि जी भलाईअ लाइ सुठा क़दम बि खयां आहिनि। बंदि स्कूलनि खे खोलणु, गोश्त उस्तादनि ऐं स्कूलनि जो ख़ात्मो करणु, टाइम स्केल ऐं 4 टियर फार्मूले ते अमल, बायोमेट्रिक निज़ाम, उस्तादनि जी हाज़िरी खे यकीनी बणाइणु, तालीमी इदारनि जी हालति बहितर बनाइणु, उस्तादनि जी तरबियत जा बहितर इंतिज़ाम। पर ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त कॉलेजी उस्तादनि जी तरबियत लाइ टीचर्स अकेडमी क़ाइमु कई वञे। सरकारी तालीमी इदारनि में एनरोलमेंट वधाइण ते ध्यानु ॾिनो वञे। अकेडमिक सेशन जी मॉनिटरिंग खे बहितर बणायो वञे। तालीम जी बहितरी जे लाइ उस्तादनि खे बाअख़्तियार बणायो वञे। हायर एजुकेशन ते ख़ासि तवजो जी ज़रूरत आहे। मयारी ऐं बहितर तालीम जी बुनियादी उस्तादनि जी मयारी तदरीस ते आहे। उस्तादनि जे प्रोफेशनल सलाहियतुनि जे वाधारे लाइ उस्तादनि जी तरबियत जा ख़ासि प्रोग्राम शुरू कया वञनि। असां वटि सुठा उस्ताद ऐं मुफ़क़िर मौजूदु आहिनि। उन्हनि जी सलाहियतुनि मां फ़ाइदो वठी हिकु मयारी तालीमी निज़ाम ऐं पॉलिसी ठाही वञे। उस्तादनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां मां कुझु वीचार अव्हां सां वंढणु चाहियां थो त उस्ताद हिकु अहिड़ी मिसाली शख़्सियत आहे जंहिंजो न रुॻो समाज जी तामीर में वॾो हिसो आहे पर पंहिंजी सीरत, किरदारु ऐं मालूमात ज़रिए समाज खे बाशऊर बनाइण में पिणु अहम किरदारु आहे।
उन्हनि क़ौमुनि जो ज़वाल लाज़िम आहे जेकी उस्तादनि खे उहो मान मर्तबो नथियूं ॾियनि जंहिंजा उहे हक़दार आहिनि। उस्तादनि जो आलमी ॾींहुं हर साल 5 अक्टूबर ते मल्हायो वेंदो आहे, जंहिंजो आगाज़ जीअं त डॉक्टर परवेज़ पंहिंजे कालम में बि कयो त 1994 खां थियो। हिन ॾींहं ते सॼी दुनिया में महिनती उस्तादनि खे सलाम पेश करे मञता ॾिनी वेंदी आहे। उस्ताद जो पेशो हिकु ज़िम्मेवार ऐं मुक़दस पेशो आहे जंहिं ते समाज जे मुस्तक़बिल जी ज़िम्मेवारी आहे। उहो उस्ताद ई आहे जेको पंहिंजे इल्म ॼाण ऐं क़ाबिलियत सां समाज जे क़ाबिल ऐं ज़हीन फ़र्दनि खे समाज जी तरक़ी लाइ कारगर बणाए थो। हाणे सवाल उहो पैदा थिए थो त छा अॼु जो उस्ताद वाक़ई पंहिंजी ज़िम्मेवारी निभाए थो जो शागिर्द उन जे नक्शे क़दम ते हलंदे हिकु बाशऊर ऐं मिसाली समाज जी तामीर में पंहिंजो किरदारु अदा कनि। अॼु जो दौरु साइंस टेक्नोलॉजी ऐं ग्लोबल विलेज जो दौरु आहे। तंहिं करे अॼु जे दौर जी तक़ाज़ा आहे त उस्ताद खे पंहिंजे मज़मून सां गॾु मुख़्तलिफ़ मज़मूननि ते पिणु तदरीसी ॼाण जो हुजणु लाज़िम आहे। पर अलमियो आहे त असां वटि अॼु 21वीं सदीअ में जिते मुख़्तलिफ़ समाज तेज़ीअ सां तरक़ीअ जी मंज़िलुनि तरफ़ वधंदा वञनि था, उते असांजो उस्तादु उते जो उते बीठो आहे। हिते हिकिड़ी कहाणी जेका मुंहिंजे अखियुनि अॻियां सरिजी आहे सा तव्हां सां बि मां वंडणु घुरां थो त असांजो प्राइमरी उस्तादु अॼु जे दौर में किथे बीठो आहे। मुंहिंजो हिकु ॼाण सुञाण वारो प्राइमरी उस्ताद सां वास्तो हो जेको 3 क्लास खे पढ़ाईंदो आहे। हिकु ॾींहुं कंहिं कम सांगे हुन ॾांहुं वञणु थियो त हू पंहिंजे उताक में शागिर्दनि खे ट्यूशन पढ़ाए रहियो हो ऐं शागिर्द वॾे आवाज़ में ABC यादि करे रहिया हुआ। सलाम दुआ ऐं कुझु हाल अहिवाल खां पोइ मुंहिंजी 3 क्लास जे अंग्रेज़ीअ जे किताब ते नज़र पई। पुछोमांसि त तव्हां त शागिर्दनि खे अञा ABC था यादि करायो, पर 3 दर्जे जे अंग्रेज़ी जो किताबु मुंहिंजी ॻाल्हि कटींदे होरियां चयाईं, छॾियो साईं, मूंखे किताबु नथो पढ़णु अचे त वरी ॿारनि खे किथां पढ़ाईंदुसि, पाण ई वञी हाई स्कूल में पढ़ंदा। इहो हाल आहे असांजे प्राइमरी उस्तादनि जो। अहिड़ी सूरत हाल जो ज़िम्मेवार सिर्फ़ु उस्ताद न आहे, पर तालीमी निज़ाम पिणु समाज जे न्याम में भाङे भाईवार आहे। प्राइमरी तालीम ते ख़ासि तवजो जी ज़रूरत आहे जो प्राइमरीअ में अंग्रेज़ी पढ़ण लाइ लाज़िम त कई वई आहे, पर उस्तादनि खे उन क़ाबिल न बणायो वियो आहे जो उहे अंग्रेज़ी पढ़ाए सघनि। असांजे तालीमी निज़ाम में बहितरी जी अशद ज़रूरत आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे त प्राइमरीअ खां कॉलेजी उस्तादनि जी तरबियत लाइ हिकु अहिड़ी अकेडमी क़ाइमु कई वञे जिते आलमी मयार जे तक़ाज़ा खे नज़र में रखंदे उस्तादनि जी तरबियत कई वञे, छाकाणि त मयारी तालीम जो बुनियादी उस्ताद जी बहितर तदरीस ते आहे। उन सां गॾोगॾु पंहिंजी मदद पाण तहत वालिदीन उस्तादनि ऐं शागिर्दनि खे तालीमी ऐं तामीरी कमनि में पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो त जीअं तालीम में ईंदड़ चैलेंजनि खे मुंहुं ॾेई सघिजे। प्रोग्राम जे ॿिए भाङे में अॼु किताब असांजी ॿोली असांजी तालीम मां ॼाण अव्हां सां वंडिजे थी। हिन किताब जो मुरतिब नामयारो लेखक ऐं दानेश्वर मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु आहे। हिन किताब जे पहिरें मज़मून असांजी सिंधी ज़बान जो लेखक अलामा दाऊद पोटो आहे। अलामा दाऊद पोटो पंहिंजे हिन मज़मून सिंधी ज़बान में लिखे थो त असांजी प्यारी सिंधी हिकु क़दीम ज़बान आहे, मौजूदा यूरोप जे ॿोलियुनि खां बि आॻाटी आहे। उहे अञा वजूद में ई न आयूं हुयूं ऐं उर्दूअ जो त अञा एर भेर बि मालूम कोन हो।
त सिंधी ज़बान हिकु पाकीज़े नमूने में ॻाल्हाइण ऐं लिखण में ईंदी हुई। झर झंग में अंध जा अहल अल्लाह सिंधी बेत ऐं दोहरा झुंगारींदा हुआ। उन्हनि में एतिरो सोज़ ऐं साज़ हूंदो हो जो ॿुधंदड़ महू हैरत थी वेंदा हुआ ऐं केतिरा ई कैफ़ी कबाब थी जान फिदा कंदा हुआ। छा मखदूम अहमद भट्टी हिकु समाज जो बेत ॿुधंदे साह न ॾिनो? छा हिकु सैलानीअ शाह लतीफ़ जूं बेतनि जूं सिटूं पढ़ंदे पंहिंजे हक़ीक़ी महबूब जी सिक में पेरां न तॻिया? के सितई माण्हू चवंदा आहिनि त सिंधी हिकिड़ी ठली ऐं सखणी ज़बान आहे ऐं मंझंदि अदब बिल्कुलु थोरो आहे। ख़ुशूसन असांजा हरीफ़ ऐं उर्दूअ जा दिलदादा अहिड़ी दावा वॾी हाम सां कंदा आहिनि, पर इहा संदन अज़ीम ग़लती आहे। सिंधी अदब बाबति हेतिरो चवणु काफ़ी आहे त जॾहिं अंग्रेज़नि हिंदुस्तान में पेर पातो तॾहिं कंहिं बि ॾही ॿोलीअ में एतिरो इल्मु अदब कोन हो जेतिरो सिंधीअ में मौजूदु हो। मतिलबु त सिंधीअ में हर कंहिं क़िस्म जी सलाहियत रखियलु आहे जा ख़ैस दुनिया जे अदबी ॿोलियुनि ऐं करो खणाए सघे थी। शेर जो त असां वटि काथो ई कोन्हे, सारे मुल्क में पखिड़ियो पियो आहे। हीउ सॼो नज़मी अदब वजसन सां भरियल झझो लफ़्ज़नि तोड़े इबारतुनि में ऐं साॻे वक़्तु सादो ऐं फितरी आहे। सिंधी हिकु तवंगर ज़बान आहे। मंझंदि हिकु आलीशान हमगीर अदब जूं सभई सलाहियतूं मौजूदु आहिनि। छा अहिड़ीअ ॿोलीअ खे सिंधी पंहिंजे हथां विञाईंदा? भाइरो, अव्हां में गैरत आहे त उथो, पंहिंजे अबाणे वर्स जी संभाल करियो। जा ॿोली मखदूम अब्दुल हसन, मखदूम मोहम्मद हाशिम, सैयद अब्दुल लतीफ़ ऐं ॿियनि आलीशान हस्तियुनि जे हंज में पली आहे ऐं जेका लफ़्ज़नि ऐं इस्तलाहनि ऐं ॿियनि कलामी ख़ूबियुनि जे करे कंहिं बि ॿोलीअ खां घटि न पर घणो बुलंद ऐं बाला आहे। तंहिंखे अव्हीं निंदड़को छॾे ॾींदा? जंहिं क़ौम खे पंहिंजो अदब न आहे सा आयु कंहिं बि क़तार में न आहे। जेकॾहिं अव्हां पंहिंजो सारो अदब विसारियो त धोबीअ जे कुते वांगुरु न घर जा थींदा न घाट जा। अखियूं पटियो, जाॻो, पंहिंजो विरसो संभालियो, न त सुतत अव्हां खे पछता जूं तरियूं महटणियूं पवंदियूं। प्रोग्राम जे टे भाङे में माणिक किंगराणीअ जी मुख़्तसिर कहाणी कूंज काॾे वई पेश कजे थी। अबे मरहूम जे ओचिते चालाणे खां पोइ वॾे अरसे ताईं असांजूं ज़हनी तोड़े माली हालतूं पंहिंजी जाइ ते कोन रहियूं हुयूं। तोड़े जो असां ॿई भाइर अबे जे भेट में वधीक कमाइण लॻा हुआसीं। पोइ बि ख़बर नाहे छो सदाईं घर में कुझु खुटल रहियो आहे। अॼु बि अमड़ अबे जे हथनि में बरकत ॻणाईंदे ॻोढ़नि जी भेटा ॾींदे खेसि यादि करे पंहिंजे अंदर जो दर्द हल्को करे वठंदी आहे। अमड़ हर मामले खे अबे जी दौर सां भेटे ख़ुशहालीअ जा मंज़र ॻणाईंदी रहे थी। अबो पंहिंजे ज़माने में पन जी ॿिड़ियुनि ॿधण जो शाह कारीगर उस्तादु सम्झो वेंदो हो। उहो ई सबबु हो जो हू हर सेठ अबे खे पंहिंजे भांडे ते कमु करण लाइ चवंदो हो, पर अबो हर कंहिंखे हथ जोड़े हिकिड़ो ई जवाबु ॾींदो हो, सेठ बचड़नि जी रोज़ी थिए पई,
का लोड़ थी त अवल अव्हांखे अर्ज़ु कबो, ॿियो केरु आहे मुंहिंजो। असांजी ॿीड़ियुनि जी मांडाणी यानी असांजी ॿीड़ियुनि जी मांडणी बिलावल पार्क चौक वारी कुंड ते हुई, जंहिंमें मुश्किल सां कुझु सभिनी ब्रांडनि जा 15-20 सिगरेटनि जा पैकेट, हिकु अधु बरनी खटे मिठड़नि जी ऐं हिकु बरनी केकनि जी हुई। बाक़ी मांडड़ीअ में पन जी ॿीड़ियुनि जा पुड़ा रखियल हुआ। ॿीड़ियुनि जा पुड़ा हर ॿिए ॾींहुं मां ऐं मुंहिंजो नंढो भाउ फतू गॾिजी सेठ चाचे बालूअ जे मांडीअ ते ॾेई ईंदा हुआसीं, जितां वरी कुझु ॿीड़ियुनि ॿधण लाइ पन ऐं कुझु रक़म मिलंदी हुई, जंहिंमां घर जो सीधो सामान वठंदा हुआसीं। हूअं त अबे जी मांडणीअ ते काफ़ी सारा माण्हू ईंदा हुआ। जंहिं वक़्तु ॾस हिकु अधु माण्हू वेठल हूंदो हो, जंहिंसां अबो यको वेही ॻाल्हाईंदो हो। पर चाचा सेठ बालू ऐं चाचा हबन, जंहिंखे अबू मास्तर हबन चवंदो हो, उहे ॿई माण्हू अहिड़ा हुआ जिन खे अबो चेनक में चांहि ऐं हिकु नंढेपन जी ॿीड़ी हर हालत में प्यारींदो हो। असां पूरी ॼमार में चाचा बालूअ खे कॾहिं बि चङो कपिड़ो पाईंदे न ॾिठोसीं, जॾहिं त चाचा हबन हमेशह वेल ड्रेस्ड रहंदो हो ऐं रोज़ाना शेव बि कंदो हो। चाचा हबन ॾाढो सुहिणो मुड़ुसु हो, जेके बि कपिड़ा पाईंदो हो मथसि ॾाढा ठहंदा हुआ। अबो सॼो ॾींहुं मांडणीअ ते ॿीड़ियूं ॿधंदो हो। अबे जे ग्राहकनि जी अक्सरियत संदनि दोस्तनि जी हुई, जंहिंसां सियासत समेत मुख़्तलिफ़ सियासतदाननि ऐं उन्हनि जे कमनि ते बहस कंदो रहंदो हो, जेकी ॿाराणे ज़माने में असांखे ॻाल्हियूं सम्झ में कोन ईंदियूं हुयूं। मां ऐं फतू अक्सर करे सोचींदा हुआसीं त अक्सर आख़िर मसइलो कहिड़ो आहे जो अबे वारा एॾो ज़ोर सां जहिड़े करण वारे अंदाज़ सां ॻाल्हाइनि था। शुरूअ में त असांखे विढ़ण जो गुमान थींदो हो, पर पोइ असां बि उन सुर खे सम्झी विया हुआसीं। चाचा हबन सां सदाईं पंहिंजी नंढीअ धीउ कूंज गॾु हूंदी हुई। कूंज हर वक़्तु सिंगारियल रहंदी हुई। असां कॾहिं बि कूंज खे मेरी हालत में कोन ॾिठो। बिल्कुलु ॻाढ़ी रबन वारी गुॾी लॻंदी हुई। शुरू में अबे ऐं चाचा मास्तर हबन जी हर ॻाल्हि में सिंध जो ज़िक्र घणो थींदो हो, जंहिं करे मां ऐं फतू उहो सम्झंदा हुआसीं त सिंध शायदि कूंज जी नंढी भेण आहे, उन करे अबे वारा रुॻो उन जूं ॻाल्हियूं था कनि। कूंज मांडणीअ ते हूंदी हुई त हर ईंदड़ माण्हू कूंज खे प्यारु कंदो हो। सिंध बि असांखे कूंज जहिड़ी सुहिणी ऐं सुठड़ी छोकिरी लॻंदी हुई। मां ऐं फतू अक्सर पर पुट कूंज ते ऐं सिंध ते ॻाल्हाईंदा हुआसीं। न ॼाणे छो मूंखे ख़ौफ़ लॻंदो हो त कूंज एतिरी साफ़ सुथरी आहे, मिटीअ सां रांदि कंदी मेरी न थी वञे। कूंज बि अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी हुई जो असां हैरान हूंदा हुआसीं त एतिरी नंढड़ी छोकिरी अहिड़ियूं ॻाल्हियूं कीअं थी करे सघे। मास्तर हबन ऐं सेठ बालू वाहिद माण्हू हुआ जिन खे अबो ज़बरदस्ती विहण लाइ चवंदो हो। पोइ बि न वेहंदा त सदाईं हिकिड़ो जुमिलो चई विहारे छॾींदो, यार वेह त वात बि वेढ़ायूं ऐं वात कोड़ो बि करियूं। ऐं पोइ मूंखे चवंदो हो, अबा जल्दी सां चेनक में चांहि चई अचु। ऐं पोइ मां डोड़ंदो साईं सालेह शाह जी होटल ते चांहि जो ऑडर ॾेई ईंदो हुउसि। चांहि पीअण खां पोइ जल्दीअ सां पन जी ॿीड़ी दुखाए 2-3 लाॻीता वॾा कश हणण खां पोइ ॿीड़ी साम्हूं वारे खे ॾींदो हो। अबो अहिड़े शाह ख़र्ची रुॻो चाचे बालू ऐं चाचे हबन लाइ कंदो हो। अबो सेठ बालू ऐं मास्तर हबन सां रांदियूं कंदे जवान थियो हो। कॾहिं कॾहिं ॻाल्हियुनि में जवानी जे समुंड जी लहरुनि में लुढ़ी अलाए त कहिड़े वञी पार पुॼंदो हुआ। उन्हनि जी ॻाल्हियुनि में सवी रोलाकियूं ऐं तकलीफ़ुनि जा ज़िक्र उन्हनि जे चेहरनि ते तुड़गंदे नज़र ईंदा हुआ। उन ज़माने में मुंहिंजी दिलि चवंदी हुई त सॼी ॼमार कूंज सां गॾु रांदि कंदे गुज़ारे छॾियां। मुंहिंजी दिलि त उहा बि चवंदी हुई त कूंज जे घर वञी उन जी नंढी भेण सिंधु खे ॾिसां। पर उहो सभु कुझु उन करे बि न करे सघंदा हुआसीं त अबे खे मांडीअ तां हिकु लम्हो बि फ़ुर्सत कोन मिलंदी हुई, जॾहिं त मां ऐं फतू अकेला उन्हनि जे घर कोन वञी सघंदा हुआसीं, छाकाणि त असां ॿिन्ही पंहिंजे घर जे रस्ते खां सवाइ ॿियो कुझु न ॾिठो हो। उहो चाचे बालूअ जी ॿिड़ियुनि ॿधण वारो भांडो, जिते अक्सर करे चाचा बालू
पुठे उघाड़े वेठो हूंदो हो। चाचा मास्तर हबन ऐं बाबू जॾहिं बि अकेला थींदा हुआ तॾहिं मास्तर हबन अबे खे चवंदो हो, ॿार पढ़ाई छो नथो, उमिरि चढ़ी वेंदनि, पोइ वठो हथु हणंदे, अजायो साल ज़ाया न करेनि। तॾहिं मूंखे एतिरो त महसूसु थींदो हो त चाचा हबन असां बाबति कुझु चई रहियो आहे, मगर छा थो चवे सा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी हुई। हिकु भेरे चाचे हबन जे वञण खां पोइ मूं अबे खां पुछियो त चाचा छा पए चयो, त अबे रुगो मुस्कुराईंदे एतिरो चयो हो त हू मास्तर आहे वांदो, उनखे असांजी हालत जी कहिड़ी ख़बर। मुंहिंजे ॿाराणे ज़िद ते अबे पन जी ॿीड़ी दुखाए हिकु वॾो कश हणण खां पोइ थधो साहु खणी चयो त तव्हांखे स्कूल मोकिलण लाइ चवे थो। उन लम्हे मूंखे वक़्त खां वधीक घणो कुझु सम्झ में अची वियो। सो बिना कुझु सोचण जे चयो हुयुमि, अबा मोकिल न स्कूल असांखे। तॾहिं अबे जी आवाज़ में यानी अबे जो आवाज़ ॻरो थी वियो हो। वॾो थधो शूकारो भरे चयो हुआईं, हा अबा ॾिसूं था। ख़ामोश थी करे ॿीड़ीअ जा लाॻीता कश हणण लॻो हो ऐं पोइ ख़ामोश थी ॿीड़ियूं ॿधणु शुरू थी वियो हो। उन घड़ी अबे जे चहिरे ते अजीब रेखाऊं चिटिजी वियूं हुयूं, जंहिंजा अक्स ऐं मानाऊं मूंखे सम्झ में कोन आयूं हुयूं, पर चहिरे ते उभरियल दर्द चङी तरह पढ़ी सघिजे पियो। ऐं पोइ उहा ख़ामोशी ओसिताईं शायल रही जेसिताईं को माण्हू न आयो हो। मूंखे ख़बर नाहे छो चाचा मास्तर हबन सुठो लॻंदो हो। मां अक्सर फतू खे चवंदो हुउसि त मास्तर हबन असांजो अबो छो न थियो। उन ज़माने में मास्तर मूंखे देवमालाई किरदारु जहिड़ो हो। हिकु ॾींहुं अबे ऐं चाचे मास्तर हबन विच में ॻाल्हियुनि में कंहिं ॻाल्हि ते झगड़ो थी पियो। मूं पहिरियों भेरे अबे ऐं मास्तर हबन खे तलख़ लहजे में गार गंद कंदे ॾिठो हो। अबे वारनि जे विच में अहिड़ो तलख़ लहजो ॾिसी मां ऐं फतू परेशान थी करे रोअण शुरू थी विया हुआसीं। तॾहिं बि अबे बदिरां असांखे मास्तर हबन परचायो हो। ॿिए ॾींहुं मां ऐं फतू सुबुह जो सवेर मांडणीअ ते आया हुआसीं, जितां मास्तर हबन ऐं कूंज सां गॾिजी असां बि स्कूल विया हुआसीं। उन खां पोइ असां रोज़ानो स्कूल वञणु शुरू कयो हो। मूंखे चिटीअ तरह यादि आहे त असांखे किताब ऐं स्लेटूं चाचा मास्तर हबन वठी ॾिनियूं हुयूं। कूंज सां गॾु बेंच ते वेहण में मूंखे ॾाढो सुठो लॻंदो हो। ऐं पोइ हिकु ॾींहुं चाचा मास्तर खे स्कूल जे मैदान में कंहिंसां झेड़ो कंदे ॾिठो। जहिड़े वक़्तु मास्तर हबन जे हथ में रोल हो, जेको उन खां अॻु असां हुन जे हथनि में कॾहिं बि न ॾिठो हो। चाचा हबन अकेलो ऐं साम्हूं 2-3 ॼणा हुआ। चाचा हबन खे असां ज़िंदगी में पहिरियों कंहिंसां विढ़ंदे ॾिठो न हो। मास्तर हबन जे मथे मां रतु वहण बावजूदि विढ़ी रहियो हो। हिकिड़े मुड़साले खे रोल हणी किराए विधो हुआईं ऐं पोइ खोड़ सारा माण्हू अची विया हुआ। अहिड़े नमूने विढ़ंदे ॾिसी मां हैरान हुयुसि, छाकाणि त चाचा मास्तर हबन सदाईं हर कंहिंसां खिली भाकुर पाए मिलंदो हो। शल न कंहिंखे तकलीफ़ अचे, ॾुख वंडण में सभ खां अॻियां त आए वए खे पयो पारत कंदो त फिलाणे सां हथु हमराई करियो। झटि घड़ी वेही अचोसि मतिलबु त हर मामले में सभ जे अॻियां जहिड़े फॾनि में ठहण लाइ वतंदो उहो मिनतूं कंदो। ईअं लॻंदो हो त कंहिंजे जहिड़े सां चाचा मास्तर जो नुक़सानु थींदो हुजे। मास्तर हबन जे अहिड़े रवैये जे करे हर को संदि इज़त ऐं एतिराम कंदो हो। जंहिं मसइले में हथु विझे उहो हल। सॼो शहर ॼाणींदो हो त मास्तर हबन हर कंहिंजो सॼणु आहे। माण्हू बि खेसि अहिड़ी मोट ॾींदा हुआ। अगरि कंहिं बेॾोहीअ खे ॾोही चई साम्हूं वारे खां माफ़ी वठण लाइ चवंदो हो त अॻियो माण्हू पंहिंजी सफ़ाई पेश करण बदिरां मास्तर हबन जी ॻाल्हि रखंदे माफ़ी वठी छॾींदो। अहिड़ो खरो जो पंहिंजे सॻे पीउ खे बि सिधो चई ॾींदो हो। धुरियुनि खे ठहण वक़्तु मजाल आहे जो कंहिंसां रियाऊं करे असुलु ॾोहो विराए हिकु पासे कंदो हो। असुलु सिधो सिधो चई ॾींदो हो त ॾोहारी आहीं, वठेसि थो माफ़ी या न, वठि माफ़ी या पोइ शहर सॼे सां जहिड़ो ॿोल। ऐं पोइ साम्हूं वारे खे इनकार जी मत ई कोन थींदी हुई। उन ॾींहुं जहिड़े जो कारण असांखे सम्झ में कोन आयो हो, पर हर माण्हूअ जे वातां उहो ॿुधोसीं त मास्तर हबन
MPA शर्जील साहब जे ख़ासि माण्हू नवाज़ ऐं ॿियनि सां स्कूल जे प्लाट ते झेड़ो कयो आहे। चवनि था त नवाज़ पहिरीं मास्तर खे धमकाइण ऐं सम्झाइण आयो हो त प्लाट जे मामले ते तूं ख़ामोश रहो, तूं मास्तर आहीं, पघार सां कमु रख, शहर जे वॾे थियण जी कोशिशि न कर, तुंहिंजो शाह वञे जो वती थो रखवालियूं कंदो। पर मास्तर हबन सिधो जवाबु ॾिनुसि, पूरो शहर खाई वञो पर स्कूल जे प्लाट जे इंच ते बि भेण कोन ॾींदुसि। जेको वणेव वञी करियो, पर स्कूल जे पासे न लड़जो। स्कूल माना रोशनी ऐं मां पंहिंजे शहर खे ऊंदहि में किरण कोन ॾींदुसि। मुंहिंजे शहर जो मुस्तक़बिल सां जेको बि खेॾंदो उनखे मां बख़्श कोन कंदुसि। ॿिए ॾींहुं मास्तर हबन खे MPA शर्जील पंहिंजे बंगले ते घुरायो हो। मास्तर हबन ऐं अबो जीअं ई बंगले ते पहुता त MPA शर्जील ॿिन्ही ते ॾाका ॿधी चढ़ी वियो। तव्हांजे पीउ जो स्कूल आहे? अड़े टके जा मास्तर, तुंहिंजी एॾी मजाल जो मुंहिंजे माण्हुनि ते तूं हथु खणी? मिर्चू विझंदुसि ॿिन्हिनि खे अगरि ॿीहर अहिड़ी हरकत कई अथव। मुड़ुस आहिनि मोतबर, हलिया आहिनि स्कूल ऐं शहर जो मुस्तक़बिल बचाइण। शर्जील पंहिंजे वाठे नवाज़ खे हुकुम कंदे चयो त जल्दीअ सां SDO खे फ़ोन लॻाए कराइंसि त सिने शहर बदिली, जीअं उते वेही पथर मेड़े त ख़बर पवेसि। नवाज़ अदब मां चवे थो, हाज़ुर साईं। शर्जील मास्तर खे निकिरी वञण लाइ चवंदे चवे थो, वरी भुलिजी स्कूल ऐं पंहिंजे माण्हुनि जो नालो वरितो अथई त केॾे छॾण वारो कोन हूंदी। निकिरी वञे तव्हां गॾु, टके जो मास्तर हलियो आहे शहर जी वारसी करणु। मास्तर हबन ऐं अबो निकिता हुआ, पर निकिरंदे मास्तर हबन मुड़ी शर्जील साहब खे चयो हो, भली मूंखे कोहराए छॾियो, बाक़ी स्कूल जे प्लाट ते मुंहिंजी हयातीअ में को अची कब्ज़ो नथो करे सघे। तव्हां हिन शहर जा वॾा आहियो, चूंडियल अवामी नुमाइंदा ऐं पंहिंजे शहर जा हाकिम आहियो। मुंहिंजे बदिली दुनिया जे कहिड़े बि कुंड में कराए छॾियो, मूंखे उन जी परवाह न आहे, पर असांजे ईंदड़ मुस्तक़बिल सां न खेॾो। हा साहब, ही आवाज़ मूं अकेले जो न बल्कि पूरे शहर जो आहे। शर्जील साहब कावड़ मां चाचा हबन तरफ़ ॾिसण खां सवाइ चयो हो, मास्तर, मां नथो चाहियां त तो जहिड़े टके जे माण्हूअ सां उलझां। तूं खसीस मास्तर जे करे मां पंहिंजो इमेज नथो विञाइणु चाहियां। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि करे छॾ त हिकु माण्हू बि कोन बीहंदई मतां कंहिं क़िस्म जी का तकड़ कई अथई। मां वरी बि चवां थो, सुबुह माण्हू ईंदई, अगरि कंहिं क़िस्म जी फशीरी कई अथई त तोखे ख़बर पइजी वेंदी। हथ जोड़े मास्तर चवे थो, साईं, हयात मौत ख़ुदा जे वस में आहे, बाक़ी स्कूल जे प्लाट बाबति सोचणु छॾे ॾे। शर्जील भर में खयल पिस्तर खणे थो, पर खेसि नवाज़ रोके वठे थो। बाबा, हिन मास्तर ते था गोली ख़र्च छो था करियो, छॾियोसि। ॿिए ॾींहुं नवाज़ वारा स्कूल पहुचनि था। उते मास्तर हबन ऐं बाक़ी शहरवासियुनि जो रुख ॾिसी नवाज़ वारा बिना कुझु चवण जे वापसि हलिया वञनि था। शाम 7 वॻे मास्तर हबन चरनि वांगुरु दाहूं कंदो असांजी मांडणीअ ते अचे थो। अहिड़ी हालत में मास्तर हबन खे ॾिसी अबो परेशान थी वञे थो ऐं पंहिंजाइप मां हकल करे चवे थो, मास्तर, घर ॾे त ख़ैरु आहे न, छा थियो आहे जो ईअं दाहूं कंदो थो अची? तॾहिं मास्तर रुॻो एतिरो चई सघियो हो त लाहूती कूंज लाइ काॾे वई। अबे खां शिक निकिरी वञे थो। बेसाख्ता चवे थो, किथे शर्जील साहब जो मुंहुं कारो त कोन थियो आहे? मूंखे बि अहिड़ो शक आहे, चाचा हबन वराणियो। हलो त थाणे ते हलूं। अबो टप ॾेई मांडणीअ मां लही वञे थो। ॾिसंदे ई ॾिसंदे पार्क चौक वटां अधु शहर गॾु थी वञे थो। सभु थाणे ते पहुचनि था। पुलिस FIR दाख़िल करण बदिरां इनकार कंदे चवे थी, पहिरीं आड़ो पाड़ो जाचे अचो, ईअं न थिए ॿारड़ी कंहिंजे घर हुजे ऐं असां वेठा शहर जी मौजूदनि ते FIR दाख़िल करायूं। FIR भॻी कोन थी वञे, उहा कहिड़े वक़्तु बि काटे सघे थी, बल्कि पुलिस उस्ताद हबन सां गॾु आहे। असांखे पिणु एॾो ई ॾुखु थियो आहे। अलाह ख़ैरु कंदो, पहिरीं तव्हां चङे नमूने जांच करे अचो। उन राति अबो सॼी राति घर कोन आयो हो। सुबुह जो सॼे शहर में उहा ख़बर हली वई हुई
त कूंज गुम थी वञण जे करे मास्तर हबन जी घरवारी गुज़ारे वई आहे। तॾहिं पूरा 3 ॾींहं असांजी मांडणी बंदि रही हुई। कूंज जे गुम थियण जो मूंखे ॾाढो ॾुख थियो हो। मां रुॻो उहो सोचींदो हुउसि त कूंज मेरी न थी वञे। मुंहिंजे ॿाराणे ज़हन में कूंज जे गुम थियण खां वधीक उनजे मेरे थियण जो वधीक ख़तरो हो। ऐं पोइ असांजे हथनि में कूंज वापसि करायो जा प्ले कार्ड हुआ। प्रेस क्लब ॾाढो एहतजाज कयो हो। एहतजाज में असांजे स्कूल जे शागिर्द समेत पूरे शहर जा माण्हू शामिलु हुआ। कुझु ॾियारनि खां पोइ ख़बर पई त मास्तर हबन गुम थी वियो आहे। तॾहिं सेठ बालू ऐं अबे जे वाता मास्तर हबन जो होश हलियो वञण जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूंसीं। तंहिंखां पोइ अबो असांखे रोज़ाना प्रेस क्लब ते वठी वञी एहतजाज कराईंदो हो ऐं उहो एहतजाज ओसिताईं जारी रहियो जेसिताईं अबो हयात रहियो। अबे जे गुज़ारे वञण खां पोइ तॾहिं मां ऐं फतू मैट्रिक में अची पहुता हुआसीं। अबे जे चालाणे वक़्तु असांखां कूंज ऐं मास्तर हबन विसी विया हुआ। असां अबे जे लाॾाणे वारे ॾुख में वरितल हुआसीं। अचानक ख़बर पई त तॾे ते शर्जील साहब अचे थो। शर्जील साहब जे अचण जो ॿुधी अक्सर तॾे ते वेठल माण्हू हैरान रहिजी विया हुआ। सभिनी जी ज़बान ते हिकु ई सुवालु हो त उहो कीअं मुमकिन आहे। लाहौती जेसिताईं जेरो हो शर्जील ख़िलाफ़ु एहतजाज कयो हो, पर हीउ सभु कुझु कीअं असां अञा बि सभु उन हैरत में हुआसीं। शर्जील वारा पहुची विया। शर्जील साहब मूंसां अहिड़ो भाकुर पातो ॼणो पंहिंजे कंहिं सॻे सां मिलंदो हुजे, बल्कि अहिड़ी तरह मूंसां कॾहिं बि अबो बि मिलियो कोन हो। शर्जील साहब उथण खां पोइ मामूल खां कुझु वधीक ॾाढियां ॻाल्हाईंदे चयो त पुट घणो पढ़ियल आहीं। मुहब कंदे वराणियो, साईं मैट्रिक कई अथमि। पंहिंजे ख़ासि माण्हू नवाज़ खे मुखातिब थींदे चयईं, शाम हिन खे क्लर्की जो ऑर्डर घर वेठे पहुचाए वञ। नवाज़ चयो, हाज़ुर बाबा, ऐं पोइ सभु हलिया विया। शर्जील साहब वञण वक़्तु असां अञा वधीक हैरान हुआसीं। शाम नवाज़ मूंखे क्लर्की जो ऑर्डर ॾियणु आयो। ऑर्डर मुंहिंजे हवाले कंदे चयो हुआईं त कराची वञिणो पवंदई, जेतिरो थी सघे जल्दी वञी जॉइन कर। ऐं पोइ 3 ॾींहं ते मां कराची जॉइन करण लाइ पहुतुसि। कराचीअ में अबे जो दोस्त चाचो ख़ैर मोहम्मद जे आसिरे कपिड़ा ॿधी निकिरी पवां थो। ख़ैर मोहम्मद पहिरीं त असां वटि जाम ईंदो हो। हिकु नंढड़ो ॻाढ़ो कलर जो रिसालो बि खणी ईंदो हो, पर हाणे झूनो थियण करे तमामु घटि ईंदो आहे। जॾहिं चाचा खिरियल वटि पहुतुसि त असल जीअ में जायूं ॾिनई ऐं पंहिंजे पुट खे हुकुम वारे अंदाज़ में चयईं त हिन खे कॾहिं बि कंहिं शइ जी तकलीफ़ न ॾिजांइ। ईअं सम्झो त हीउ तुंहिंजो भाउ ऐं मुंहिंजो पुटु आहे। चाचा खिरियल जे पुट मूंखे कराचीअ जा सभु तफ़री हंध घुमाइणु शुरू कया। हिकु ॾींहुं असां समुंड ते बीठा हुआसीं त हिकु शख़्स जेको इंतिहाई ख़राबु हालत में मिलियो। जिस्मानी तौर ते सफ़ा ज़ईफ़ हो। उहो शख़्स कूंज चई हिकु तरफ़ दौड़ी रहियो हो। कूंज जो नालो ॿुधी हिकु लम्हे लाइ मां बेसाख़्ता मुतवजह थियुसि। दिलि सट खाधी त ॾिसांसि किथे मथां मास्तर हबन हुजे। उहो पागल शख़्स डोड़ी वञी कंहिं हंधि वेही रहे थो। असां जॾहिं पहुतासीं तॾहिं मां दंग रहिजी वियुसि, छाकाणि त उहो बेहाल ऐं ज़ईफ़ शख़्स मास्तर हबन ई हो। मां बेअख़्तियार बणिजी वञी मस्त मलंग बणियल मास्तर हबन खे भाकुर पायां, यानी भाकुर पातुमि। ऐं चाचा खिरियल जे पुट खे चयो, प्लीज़ मुंहिंजी मदद कर त हिन खे इस्पताल ताईं वठी हलूं। ऐं पोइ वॾी कोशिशि सां मास्तर हबन खे इस्पताल वठी वञण में कामयाबु थियूं था।
सोचिजो ज़रूरु प्रोग्राम जी अॼु जी क़िस्त पंहिंजी पुॼाणी ते पहुती। असांखे उमेदु आहे त अॼु जी क़िस्त तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। तव्हां पंहिंजी क़ीमती राय ऐं सजेशन्स वॉइस ऑफ सिंध लंडन जी ईमेल info@radiovoiceofsindh.com ते उमाणे सघो था। असांखे अव्हां जे पैगामनि ऐं सजेशन जो ओसिड़ो रहंदो। ईंदड़ हफ़्ते ताईं साहिब ख़ाने खे ॾींदा इजाज़त, मोकिलणी नाहे। ऐं वेंदे वेंदे अव्हां लाइ हिकु गानो पेश कयूं था।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।